अस्सलाम वालेकुम मौजूद ख़वातीन हज़रात। प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार साण आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरखलूस जज़्बनि साण। साईं मुंहिंजा गुज़िरियल हफ़्ते जेको प्रोग्राम असां कयो हो, असांजो महिमान हो मंज़ूर दानी साहब। त उन गुज़िरियल हफ़्ते में मूं पंहिंजे दोस्तनि सां जीअं कमिटमेंट कई त सिंध में जेके वॾा वॾा शहर हुआ या नंढा शहर हुआ, उन में जेके मशहूरु सिनेमाऊं हुयूं, मूं उन जे बारे में तफ़सील ॿुधायो पिए। पर जीअं त प्रोग्राम जो वक़्तु पूरो थी वियो त अॼु बि मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त मुंहिंजो साॻियो महिमान मंज़ूर दानी साहब मूंसां गॾु आहे। मंज़ूर भाई कहिड़ा हाल आहिनि? अस्सलाम जी हा। वरी बि मेरा टीवी वारनि जो थोराए थो आहियां जो हिकु दफ़ो वरी ॿीहर मूंखे हुन घुरायो आहे, मां ॾिनो आहे। मुंहिंजा थोरा त कोन, इहो मूं तव्हांखे प्यार सां जो त थोराए थो इन करे मुंहिंजे बचपन जा दोस्त हुयो, नवां जो थोराए थो हुजां न हुजां हुआ त मूंखे कुझु कोन चवंदा। त माना ॻाल्हि इहा थी त माना त काफ़ी दोस्तनि असांखे चयो त जेका तव्हां शइ असांखे ॿुधाई पिए तव्हां रुकिजी वियो, माना जेको फीडबैक ईंदो न दोस्तनि जी, त वरी उन्हनि दोस्तनि इहा फरमाइश कई त साईं जीअं प्रोग्राम हलियो पिए, जीअं मंज़ूर साहब खे तव्हां ॿुधायो पिए, जीअं मंज़ूर भाई तव्हांखे ॿुधायो पिए, त महिरबानी करे ॿी किस्त रखो ताकी उहा ॻाल्हि उते कंप्लीट थिए। ठीकु आहे न। ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त सही, अॼु पाण ॻाल्हि कंदासीं 17वीं फिल्म ते, त उहो गुफ़्तगू में माना जेको पोइ प्रोग्राम पंहिंजो थियो उन में एॾो तव्हां ऐं असां महू थी वियासीं त मूंखे यादि न रहियो त 17वीं जेका फिल्म ठही सिंधी उन बारे में उनजो इंट्रोडक्शन ॿुधाइणो हो, पर न ॿुधाए सघियासीं। असल में छा आहे त माण्हू जेके पुराणी यादगिरियुनि में वञे थो, पुराणी तारीख़ ते वञे थो, त पोइ सभु शइ जेका आहे न उहा माण्हू हुन में गुम थी थो वञे। यानी ईअं सभु दोस्त हुआ न, असांजा मुश्ताक चंगी साहब वारा, वसीम वारा, हाणे त मुंहिंजे ड्रामनि में बि जेको आहे प्राइट चैनल ते इहे की वसीम वारा इहे सभु मुंहिंजी डायरेक्शन में कमु करे चुका आहिनि। बिल्कुलु जॾहिं त अॻे असां हिननि खे ॾिसण लाइ तरसंदा हुआसीं, अहिड़ो दौरु आयो जो वरी हू असां सां गॾु मूं जे हेठां कमु कंदा हुआ। बिल्कुलु। अच्छा, इहो ॿियो अर्ज़ु कंदो हलां अशरफ भाउ त मूंखे मंज़ूर दानिश नाले सां केरु कोन सुञाणंदो अथव। अच्छा। हा, मुंहिंजो कैरेक्टर हिकिड़ो पीटीवी ते हिट थियो, लोंग। लोंग हर माण्हू लोंग खे सुञाणनि था, लोंग गुलाम वारो सिलसिलो जेको आहे न। त नाज़रीन, इहो अॼु जेको साईं सां गॾु मौजूदु आहे, उहो तव्हां जेको पीटीवी जेको पुराणो ड्रामो हो लौंग ऐं गुलाम वारो, त उहो साईं भई लौंग चऊं, पर साईं तव्हांजी हिकिड़ी शख़्सियत आहे, तव्हांजी सुञाणप आहे, उन सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? ठीकु आहे, तव्हां लौंग पियो, तव्हां मंज़ूर दानिश पियो, तव्हां दोस्त पियो, तव्हां फनकार पियो, फोटो पिया, सभु कुझु आहे। पोइ फ़र्क़ु इहो थो पए मुंहिंजा भाउ जिथे बि आऊं वेंदुसि न, जी जी, चाहे गाॾी में चढ़ा, चाहे ऑफिसुनि में न, चाहे आम पब्लिक में न थी, त लोंग ई नाले सुञाणंदा। लौंग ई नाले मंज़ूर दानिश नाले खणंदव त मंज़ूर दानिश स्क्रीन ते डायरेक्शन में नालो थो अचे। जी जी हा। त डायरेक्टर मंज़ूर दानिश, अदाकारी मूं काफ़ी घटाए छॾी आहे। अच्छा मंज़ूर भाई, हाणे गुफ़्तगू त हलंदी, पर हाणे मुंहिंजी दिलि चए पई त अॼु जेको आहे सो पहिरियों ही नग़मो पाण ॾिसूं, उन खां पोइ वरी ॻाल्हि कयूं। मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट अथव त हीअ ज़बरदस्त प्रोग्राम आहे जेके हिकिड़ो शुरूआत आहे मेरान जा, त जेतिरा बि ड्रामा या जेतिरा बि लाइव ट्रांसमिशनूं VIP प्रोग्राम्स आहिनि उहे ज़बरदस्त आहिनि। जीअं त असां पाण सभु जेतिरा बि दोस्त आहियूं असां तारीफ़ कंदा रहंदा आहियूं, कमाल आहे। त हुन में हिकिड़े नगमे जी जाइ ते 2 रखो त बहितर। न 2 रखंदासीं, बिल्कुलु 3 रखंदासीं, बिल्कुलु इंशाअल्लाह ताला। ऐं माण्हुनि जी ॾिसो, माण्हू जेके आहिनि उहे बि असांखे चवनि था त साईं असां वटि हर कंहिं माण्हू वटि कंप्यूटर कोन्हे, हर कंहिं माण्हू वटि जेको आहे सो इहो फ़ोन कोन्हे। असां इहे जेके सिंधी नग़मा जेके तव्हां ॿुधायो था, इहे असां वटि आहिनि ई कोन। इहा तमामु जेको आहे सो असां लाइ गनीमत आहे त इहे नग़मा असीं ॾिसूं था, ॿुधूं था। त महिरबानी करे तव्हां पंहिंजे प्रोग्राम में 2 या 3 नग़मा रखो। पर हाणे इनशाला कोशिशि कंदासीं इन प्रोग्राम में 2 नग़मा दोस्तनि खे जेको आहे सो ॾेखारियूं, त छो न ही नग़मो ॿुधूं। पैगाम
लखड़ी मन बादाम वेंदे वेंदे ओ वेंदे 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 कांगा जाए पिरन के कांगा जाए पिरन के छोकरन में छोकरो मिंजे गुजन नौकरो खड़ाई दस टोकरो रात भरी दो पानी सुबह पंदो सलाम 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 कांगा जाए पिरन के पैगाम वेंदे वेंदे कद याद जे कया है अंजाम वेंदे वेंदे ओ वेंदे 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 कांगा जाए पिरन के कांगा जाए पिरन के चंद तुंजा जेरा मोती ठोड़ तुंजी चमके चंद तुंजा जेरा मोती ठोड़ तुंजी चमके घाए छजे घरन के घाए छजे घरन के गुलफाम वेंदे वेंदे लो वेंदे 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 कांगा जाए पिरन के कांगा जाए पिरन के इट्टी डकर गुमो सारो सखर डिस्टोरडी जीराद बकट लैन मून नाड़ आड़ वेई यग बकट लैन मून नाड़ आड़ वेई यग अरे छोरियूं आ काते आयो अरे छोरियूं छितियूं न छेड़ो कल कीन मुंहिंजी थेड़ो छोरियूं छितियूं न छेड़ो कल कीन मुंहिंजी थेड़ो ना हिकु करियो छो मूंखे ना हिकु करियो छो मूंखे बदनाम वेंदे वेंदे ओ वेंदे 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 कांगा जाए पिरन के पैगाम वेंदे वेंदे कद याद जे कया है अंजाम वेंदे वेंदे ओ वेंदे 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 कांगा मंजूर भाई कीअं था भायो ज़बरदस्त। अच्छा जॾहिं इहे पुराणा तारीख़ी नगमा अचनि था त असां हिन में गुम थी था वञूं। हा 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 उहे ई पुराणियूं यादगिरियूं उहे पुराणियूं ई यादगिरियूं। बचपनो यादि अचे थो उहा तारीख़ उहा सकाफ़त उहो हा, कल्चर सिंध त तव्हांखे ख़बर आहे, बिल्कुलु सिंध त- बिल्कुलु ऐं ॾिसो तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त मूं अॻु में बि ॻाल्हि कई आहे मंज़ूर साहिबु त ए आर बलोच जंहिं बि फिल्म में कमु कयो आहे जंहिं बि ड्रामे में कमु कयो आहे PTV जो मशहूरु ड्रामो हो जनरल बख़्त ख़ान जे उन टाइम में मूंखे यादि आहे उहो ड्रामो जेको सो ब्लैक एंड वाइट हो यार बलोच साहब जी साउंड क्वालिटी एॾी हूंदी आवाज़ जी उन खे जेकॾहिं असांजी सिंधी फिल्म जी सनत जी वाद वीज थिए हा त अमरीश पुरी खां हू माण्हू घटि कोन हो। साईं छा था तव्हां सम्झो त अमरीश पुरी त बाद में आयो यार बलोच साहब त असां नंढड़ा हूंदा हुआसीं न लतीफ़ा ॿिए नंबर में रहंदो हाणे इहो सही डबल बस हूंदी इहा ॻाल्हि बिल्कुलु वरी तव्हां ॻाल्हि कई पिया त वरी मूंखे साईं चयो आहे मुंहिंजे डायरेक्टर साहिब द ब्रेक जो वक़्तु आहे त दोस्तो आहे नंढड़ी साई उन खां पोइ वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वेलकम बैक नंढड़ी साईअ खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। मंज़ूर भाई तव्हां ॻाल्हि बि कई त ए आर बलोच साहब लतीफ़ाबाद में ॿिए नंबर में में असांजो बि घर उते हूंदो हिननि जो बि बंगलो उते हूंदो आमो साम्हूं राश हूंदी डबल बस जेका हूंदी अव्हांखे यादि हूंदी बिल्कुलु यादि आहे जेका कोटड़ी ताईं हलंदी कोटड़ी ते हलंदी एॾी वॾी हूंदी डबल टेकर डबल टेकर हाणे हुन में चढ़ंदे बि पर हेठि चढ़ंदासीं हाय, वरी हाय, फुल हूंदी वरी मथे चढ़ंदासीं वाह। त बलोच साहब बि अची हुन बस में वेहंदो रेडियो ते ईंदो हा। असां बि वरी हेॾे ईंदा हुआसीं लतीफ़ाबाद खां त भई असां कमकार हूंदो मार्केट जा सदर में त बलोच साहब खे पोइ उन वक़्त में असां नंढा हूंदा हुआसीं रेडियो जे हिसाब सां आवाज़ फिल्म में ॾिसंदा हुआसीं त आऊं वञी पाण मिलंदो हुअसां त भाकुर पाए मिलंदो चवंदो बाबा मंज़ूर ख़ुशि आहीं केरु केॾां था वञो चए रेडियो जी रिकॉर्डिंग आहे बाबा होॾे थो वञे आवाज़ हुनजो कमाल हाय, वरी हाय। असां सां रुगो साईं ॾिसो न रुगो ए आर बलोच छा वरी जेकॾहिं तव्हां आवाज़ जी क्वालिटी जी ॻाल्हि था करियो त वरी असांजो मुश्ताक मोहल उहो त सही उन जो जेको आहे सो छा हुनजी परफॉर्मेंस हूंदी फिल्मुनि में बि कमु कयो उन खां पोइ वरी जेकॾहिं मज़ाह में अचूं था त असांजो मल्क अनोखो
मज़ा में अचूं था असांजो अब्दुल हक अबड़ो, मज़ा में अचूं था त असांजो जिसकाणी साहब, ठीकु आहे न। उन खां अलावा शेख सिंधी साहब जेको मेयर जो जेको खिलंदो त सॼो माना लुॾंदो, माना इहो माना कमाल हूंदो, ठीकु आहे न। हाणे इहे माण्हू जेके हुआ, इहे मूंखे चवण जो मक़सदु आहे त इहे कंहिंखां घटि थोरी आहे। जे हीरो जी ॻाल्हि करियूं था त मुश्ताक चंगे थी, वरी हीरो जी ॻाल्हि करियूं था त वसीम आहे, हा साईं। ऐं माना इहे माण्हू इन्हनि सां ख़्वाहिश हूंदी हुई इहे माण्हू असां सां गॾु वेहनि, पर कुदरत ख़ुदा जी उहो वक़्तु आयो मंज़ूर भाई, तव्हांखे बि ख़बर आहे असांजे रेडियो में, त वरी इन्हनि माण्हू असां सां गॾु कमु कयो ऐं असां हूंदी ईस्टर्न स्टूडियो इहे पंहिंजो हिन में नाज़िमाबाद में अञा ताईं अथव। हुन खां पोइ वरी अव्हांखे यादि हूंदो मॉडर्न स्टूडियो बिल्कुलु। उन वक़्त में पैसा बोलता है फिल्म पे ठही उर्दू, हुन में वसीम जेको आहे हुन कमु पे कयो। छा त हुनजो उन वक़्त में जेको आहे रूज हो, जॾहिं असां वेहंदा हुआसीं फिल्म जी शूटिंग ॾिसंदा हुआसीं, ॾींहं जे टाइम ते गर्मी में केॾी गर्मी हूंदी, हुनजे दौरान फिल्म जी शूटिंग हूंदी, पोइ शाम जो वरी अची गैलरी में उते स्टूडियो बीहंदो ऐं तमामु। साईं मूंखे यादि आहे त असां गुडसनागी में रहंदा हुआसीं, फिल्म ठही पई उन टाइम में ख्वाजा बशीर उहो हिकिड़ो हो, उन फिल्म ठाही सिंधड़ी तां सदके। उहा फिल्म जेका हुई, उहा फिल्म उन जी शूटिंग जेका हुई 12 नंबर लतीफ़ाबाद जी जेका चाढ़ी मथे चढ़ो था, हींअर कोसार आहे, कोसार खां अॻियां वञो जिते एयरपोर्ट आहे, एयरपोर्ट खां ओरियां उन जी शूटिंग उते थी। उहो सिर्फ़ु इन करे थी त उते जंग जो हिकिड़ो मंज़र हो, ठीकु आहे। अच्छा, हीउ वसीम साहब जेको आहे उहो एज़ ए हीरो हो ऐं उते माना शामियानो लॻो पियो। असां तसवुरु कोन्हे त घर खां बाक़ाइदा लिकी ऐं जेको स्कूलनि मां भॼी साइकिलूं किराए ते करे जुनून हो असांखे त असां वञूं ऐं वञी फिल्म जी शूटिंग ॾिसूं त इहा शूटिंग थींदी कीअं आहे, अदाकारनि खे ॾिसूं, मिलण त सही परे जी ॻाल्हि आहे, अदाकारनि खे ॾिसूं। पोइ हीअं थियो जो उते मूं ॾिठो त वसीम साहब जेको वेठो त हीअं माना हीअं आरसी पई ऐं ॿ टे उहो मेकअप मैन जेको आहे सो उनजो मेकअप पियो कयो ऐं वसीम साहब बाक़ाइदा माशाल्लाह यंग माना त सुहिणो ख़ूबसूरत नौजवान, असीं नंढड़ा हुआसीं त माना इहो हिकिड़ो जुनून हूंदो हो, ठीकु आहे। ऐं अहिड़ो ई जुनून जेको हूंदो सो माण्हुनि खे हूंदो, फिल्म लॻी न आहे सिंधी फिल्म ऐं उहो माण्हू ॾिठी न आहे। साईं ज़बरदस्त फिल्मूं हुयूं, उन्हनि जो उन्हनि जी कहाणी स्क्रिप्ट ॾिसो, उन्हनि जी जेका डायरेक्शन ॾिसो, लोकेशन ऐं ख़ासि पंहिंजे कल्चर ते जेके बि। अच्छा, मूं उन ॾींहुं जेको गुज़िरियल प्रोग्राम हो पंहिंजो मंज़ूर भाई, उन में सिलसिलो टुटी वियो त मूं दोस्तनि खे जिन शहरनि में सिनेमा हूंदियूं उन सिनेमा जा नाला ॿुधाया पिए त मूं ॿुधायो पिए त सांगड़ में मोरो टाकीज़ हुई, स्काला जेका असां सिनेमा हुई, ताज सिनेमा हुई ऐं विनिस सिनेमा हुई, 4 सिनेमा हुयूं। हाणे ख़बर कान्हे। अञा हिकिड़ी निज़ामाणनि जी आहे सिनेमा, उन्हनि में काफ़ी मूं स्टेज ड्रामा बि कया आहिनि। अच्छा, उहो हिन आहे हिकिड़ी। अच्छा, उन खां पोइ ॾहरकी में ड्रीम लैंड सिनेमा हुई, थरड़ी मोहब्बत में शहबाज सिनेमा हुई, शहदादपुर में फैज़ टाकीज़ हुई, कंदकोट में गुलशन सिनेमा हुई, दिलशाह सिनेमा हुई ऐं रेत सिनेमा हुई, दादू में ताजमहल सिनेमा हुई, टंडे मोहम्मद खान में कैपिटल सिनेमा हुई, रेत सिनेमा हुई ऐं ताज सिनेमा हुई। अहिड़ी तरह नौशर फिरोज़ जी ॻाल्हि पिया करियूं त उते शम्स सिनेमा हुई ऐं ठारू शाह में वरी ठारू शाह टाकीज़ हुई, चवनि था अञा बि उहा ठारू शाह में आहे। वरी जेकॾहिं अचूं था सखर में, जेको असांजो सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे, 3 नंबर वॾो शहर आहे, उन में इम्पायरल सिनेमा हुई, टावर सिनेमा हुई ऐं साईं हफ़ीज़ सिनेमा हुई, रीजेंट सिनेमा हुई ऐं उहा जेका मंज़िलगाह जे भरिसां सिनेमा हुई, निशाद सिनेमा हुई, पैराडाइज़ सिनेमा हुई, शालीमार सिनेमा त मूंखे बि यादि आहे, उते मूं नंढो हुउसि उते वियो हुउसि हिकिड़े ॾींहुं, रोशना सिनेमा हुई ऐं हाणे जेके आहिनि से चवनि था त हिकु अधु का सिनेमा बची आहे। अहिड़ी तरह असांजो इहो कल्चरल जेको शहर आहे उते बि सिनेमाऊं वयूं। वरी ॾहरकी जी ॻाल्हि पिया करियूं, ॾहरकी में केपरी सिनेमा हुई, जैकमाबाद में कैपिटल टाकीज़ ऐं सोनी सिनेमा हुई, हाणे आहे या कान्हे। अहिड़ी तरह टंडे आदम में जेको कल्चर जो हिकिड़ो शहर रहियो आहे उन में शाह टाकीज़ हुई, ठठे में नेशनल सिनेमा हुई, कंबर में मुरली सिनेमा हुई, मुरली टाकीज़ जे नाले सां मशहूरु हुई। अहिड़ी तरह रते देरे में कैपिटल सिनेमा हुई, पीर जो ॻोठ में किंगरी सिनेमा हुई ऐं हैदराबाद में जेको सिनेमा हुयूं उहो त मूं दोस्तनि खे ॿुधायूं। अहिड़ी तरह जेके से मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके सिनेमा हुयूं उन्हनि में उन्हनि जो मक़सदु इहो हूंदो त माण्हुनि जो शाम थींदी हुई
त जेको पोरियत हूंदो मज़दूर हूंदो उहो जेको पंहिंजे हिसे जा थोरा पैसा बचाए रखंदो त भई मूंखे जेका असां शाम जो फिल्म ॾिसणी आहे। ऐं असां त अहिड़ा माण्हू बि ॾिठा मंज़ूर भाई जेके एॾा शौक़ीन हूंदा त माना जेकॾहिं सिनेमा में हिकिड़ो हफ़्तो फिल्म लॻी आहे त उनखे पूरो हफ़्तो ॾिसणो आहे सिनेमा खे। हा ॿुधायो न, असां बि डेली वेंदा हुआसीं न, जिते जहिड़ो थींदो हो असांजो। त हाणे हीअ जेका मुख़्तसिर मालूमात जेका हुई साम्हूं दोस्तनि जे साम्हूं पेश कई। अॼु साईं ॻाल्हि ॿोल कंदासीं पाण सिंध जी 17वीं फिल्म मिठड़ा शाल मिलन। हाणे मिठड़ा शाल मिलन जेका आहे फिल्म उहा पंहिंजे वक़्त जी तमामु सुठी फिल्म हुई। ऐं हीअ फिल्म मूंखे यादि आहे नंढो हुउसि, शालीमार सिनेमा ऐं ओडियन सिनेमा गॾु हूंदियूं हुयूं। शालीमार सिनेमा जे भरिसां असांजो घरु हूंदो ऐं थोरो वरी सम्झां थो अधु किलोमीटर जो मुफ़ासिलो उते ओडियन सिनेमा हूंदी। शालीमार सिनेमा में तक़रीबन जेके से ज़्यादातर सिंधी फिल्मूं लॻंदियूं हुयूं ऐं ओडियन सिनेमा में घणो करे अंग्रेज़ी फिल्मूं लॻंदियूं हुयूं। शालीमार में मूंखे यादि आहे त अचो त भाकुर पायूं फिल्म जेका हुई न मुश्ताक चंगेज़ी जी, उहा लॻी, उहा मूं ॾिठी हुते। अच्छा अच्छा, वाह वाह। अच्छा, उन खां पोइ जेके सिंधी फिल्मुनि जो जीअं मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो त बादल जॾहिं फिल्म ठही त बादल रिकॉर्ड टोड़े छॾिया हुआ। ऐं माना हिकिड़े टाइम ते बादल सिनेमा जेका फिल्म हुई उहा न्यू म्यूजिक सिनेमा ते लॻी हुई ऐं अहिड़ी तरह राति में वरी लॻी हुई। मां तव्हांखे ॿुधायां न चांडोकी न, राति में बि बादल फिल्म काफ़ी अर्सो लॻी। अच्छा, उन खां पोइ चवंदा चांडोकी राति में त ॿिन्ही फिल्मुनि जो हिकिड़ो मुक़ाबिलो थियो ऐं कई हफ़्ता जेको आहे सो हिन फिल्मुनि जो हिकिड़ो महीना साईं रश टुटंदी कान हुई। माण्हू डेली ॾिसंदा हुआ साॻी फिल्म, पर हुननि जो पेट न भर पियो। हाणे पाण ॻाल्हि ॿोल इलाही कई आहे, छो न ही नगमो ॾिसूं, तव्हां बि ॾिसो। अॼु वरी महिरबानी नगमो असांखे ॿुधाईंदा त महिरबानी थींदी। त दोस्तो अचो त गॾिजी था ही नगमो ॾिसूं। कीअं साईं नगमो? महिरबानी अव्हांजी। असांजी पुराणी ख्वाहिश जेका दिली उहा पूरी के माना तव्हांखे ॿ नगमा इंशाल्लाह टियों नगमो ॻाल्हाईंदासीं। त हाणे सम्झां थो त वक़्तु आहे नंढड़ी साईअ जो, उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। साई ज़रूरी आहे, हा न? त दोस्तो वठूं था नंढड़ी ब्रेक, उन खां पोइ तव्हां सां गॾु आहियूं। प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार में हाज़िर आहियूं। अॼु असांजो महिमान आहे मंज़ूर दानिश, जेको कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। मंज़ूर भाई, जेका
17वीं सिंधी फिल्म ठही आहे, उनजो नालो आहे मिठड़ा शाल मिलन। पेशकार इदारे जो नालो आहे मेहरान फिल्म्स ऐं अनीता फिल्म्स। रिलीज़ थियण जी तारीख़ आहे 8 नवंबर 1972 ईद उल फितर। फिल्मसाज़ जो नालो आहे ज़ाहिद हुसैन। हिदायतकार हिन फिल्म जो आहे A.H. सिद्दीकी। लेखक ऐं कहाणी दानिश देरवी। मकाला निगार अमर जलील। अक्कासी शफ़न मिर्ज़ा। तदवीन ज़हीर मेहदी। उनजो निगरां M. अकील। प्रोसेसिंग जो इंचार्ज हो शफ़ी काज़ी ऐं शेख चिश्ती। गाना ऐं रिकॉर्डिंग इंचार्ज हो M. हाशिम कुरैशी। सदाबंदी कई ही ख़ालिद सोज़। डांस डायरेक्टर जो नालो आहे अज़ीज़ सम्राट। अज़ीज़ सम्राट डांस बि जिथे नालो अचे थो त अज़ीज़ सम्राट जो नालो अचे। अज़ीज़ सम्राट मुंहिंजो बि उस्तादु आहे। वाह। छो असां फिल्म पे कईसीं न, उन में माना उहो असांखे सिखिया बि ॾींदो, दड़का बि ॾींदो, लियाकत कॉलोनी जो। अच्छा साईं, फाइट डायरेक्टर जो नालो आहे हमीद अंसारी। कोर्स आहे देव कुमार। सेट डिज़ाइनर जो नालो आहे रफ़ीक सिद्दीकी। आर्ट डायरेक्शन जो जेको इंचार्ज हो उहो हो फ़खरुद्दीन ऐं रफ़ी सिद्दीकी। हिन फिल्म जो शाइर जेके हुआ शेख अयाज़, मूसा कलीम, रशीद अहमद लाशारी। हिन फिल्म जो मूसीकार जेको हो उन जो नालो हो ग़ुलाम अली। गुलूकार फ़कीर अब्दुल गफ़ूर, मोहम्मद यूसुफ, दीन मोहम्मद शेख, रूना लैला। ऐं हिन फिल्म में जेके अदाकारा उनमें इशरत, मुश्ताक चंगेती, चकोरी, कुर्बान जीलानी, मल्क अनोखो, किरण, A.R. बलोच, कामरान भट्टी ऐं अहमद अली। त हीअ त हिन फिल्म जो मुख़्तसर तारीफ़ जेको मां ख़िदमत में पेश कयो। अच्छा, उन खां पोइ जेके हिन फिल्म जा नग़मा हुआ से उन वक़्तु ॾाढा मशहूरु थिया, पर ख़ासि करे जेको हिकिड़ो नग़मो जेको मशहूरु थियो जंहिं हिन फिल्म खे ॾाढो खयो, उहो फ़कीर अब्दुल गफ़ूर ॻायो आहे हिन फिल्म में। उहो कंहिं स्टेज ते या कंहिं कचहरी में वेठो आहे, सहंदो केरु मयारो, सिंधड़ी ते सिर केरु न ॾींदो सहंदो। ताईं माना उहो हर माण्हू जे जेको जेको बि फंक्शन ॾिसो, जिथे बि हलो, किथे बि पाण चाहे जलसो हुजे किथे हुजे, अॼु ताईं उनखे इहो जेको तारीख़ी जेको नग़मो ॻायो। अच्छा, उन खां पोइ वरी जेको रोमेंटिक जेको नग़मो ॾाढो उन टाइम में मशहूरु थियो ऐं ख़ासि करे मूं रेडियो ते इहो ॾाढो नग़मो हलायो, सॼण आया भली आया। इहो मोहम्मद यूसुफ जेको ॻायो हो ऐं जेको जेको फिल्म बंदी जेका कई वई उहा मुश्ताक चंगेती साहब ते कई वई। बहरहाल उन खां अलावा हिन फिल्म जा जेके काफ़ी नग़मा हुआ उहे उन वक़्तु ॾाढा मशहूरु रहिया ऐं उनखे ॾाढी पज़ीराई मिली। अच्छा मंज़ूर भाई, हाणे हिकिड़ो सुवालु आहे त हीउ जेको सिंधी फिल्मनि जो जेको दौरु हलियो आहे उनखे ब्रेक आयो आहे 2000 खां पोइ काफ़ी ब्रेक आयो आहे। पर वरी जेको आहे सो इलाही वक़्त खां पोइ टेली फिल्मूं ठहियूं आहिनि, ठीकु आहे न। ऐं जेके जॾहिं मूवी जो दौरु आयो आहे, हिन कैमरा जो दौरु आयो आहे, त उन कैमरा ते फिल्मूं ठहियूं आहिनि। त तव्हां छा था सम्झो त उन में जीअं तव्हां ॻाल्हि कई त मूं बि हिकिड़ी फिल्म ठाही हुई, 2 टे फिल्मूं ठाहियूं, त पोइ कॾहिं ख़्यालु न थियो त कराची में जेके स्टूडियो आहिनि उनखे खोलाइजे, वरी इन सिलसिले खे वापसि कजे? अर्ज़ु इहो आहे त हींअर जेके मिनी सिनेमाऊं ठहियूं आहिनि उन्हनि ते तमामु ज़बरदस्त रिश्ते थी, महांगी टिकट मिले थी, माण्हू वञनि था, फैमिलियुनि वारा वञनि था, उहे ॾिसनि था। ईअं जेकॾहिं असांजी सिंधी फिल्मुनि जी ॻाल्हि जेका मूवी ते जेके आई आहे, जेकॾहिं इन्हनि ते तवजो ॾिनो वञे, ऐं जीअं हाणे अमर जलील साहब वारा इहे सभु, कमर शहबाज़ साहब त हाणे वफ़ात करे अञा बि असांजा उहे अदबी लॾो अदीम, उहे शाइर, अदाकार, डायरेक्टर सभु मौजूदु आहिनि। अॼु बि जेकॾहिं मयारी कमु कयो वञे, काफ़ी हलिया विया न मंज़ूर भाई काफ़ी हलिया विया, पर वरी नवां त आया न। ज़ाहिर दुनियादारी आहे, हिकिड़ा ईंदा पिया, ॿिया वेंदा, कुदरत हिकिड़ो सिस्टम आहे, हिकिड़ो निज़ाम आहे, उहो त पियो हलंदो रहंदो, पर मायूस त न थी वेबो न। पर तव्हां छा था सम्झो त फिनांस जो मसइलो आहे या को माण्हू अॻिते नथो वधे? मसइलो इहो ई आहे। अॻ में जेके हूंदा हुआ असांजा जेके प्रोड्यूस कंदा हुआ, फिनांस जो जेको मसइलो हूंदो उहो वॾेरा कंदा हुआ, उहे पाण बाक़ाइदा अॻियां ईंदा हुआ, उहे फिल्मूं ठहंदियूं, उहे कमाईंदा पिया, उहा तारीख़। हाणे जॾहिं सिलसिलो जेको सिनेमा जो टुटो आहे, टुटण खां पोइ जेको सिस्टम आहे, त हाणे को बि माना इन्वेस्ट करण लाइ तयारु न आहे, को बि ख़र्चु करण लाइ तयारु न आहे, त भई इहो नुक़सानु आउं कीअं कढां। हालांकि तव्हां यकीन करियो,
अॼु हिन दौर में हाणे वरी माण्हुनि खे उहा दिलचस्पी फिल्मुनि ॾिसण जी नंढी मूवी थी मिले त उन्हनि ते ई माण्हू जेको सीटियुनि ते हिननि ते घर में बि जेका वठी उहे फिल्मूं ॾिसनि था। त जेकॾहिं दिलचस्पी वरी ॾिनी वञे, फिनांस अचनि, फिनांस कनि ऐं पैसो लॻाइनि प्रोड्यूसर, त आउं सम्झां थो त वरी दौर वापसि अची सघे थो। वाह। अच्छा, ही जेके हाणे जेको फिल्मुनि जो जेको दौर हलियो आहे, जेके सिनेमाऊं असांजूं डहियूं आहिनि, त ओवरऑल वर्ल्ड में मां काफ़ी ॿाहिरि मुल्क वियो आहियां, हाणे जीअं उते छा थींदो आहे जो जीअं पाण वटि बॉलीवुड मॉल ठहियो आहे हैदराबाद में, उते मथे जेके आहिनि से 4-5 सिनेमा हलंदियूं आहिनि। उते न ऑटोबान रोड ते, ऑटोबान ते उहा शायदि चवंदा ख़तमु थी वई आहे। अच्छा, अहिड़ी तरह जेको शॉपिंग प्लाज़ा जेके आहिनि दुनिया में वॾा वॾा, उन में तक़रीबन 20-22 सिनेमाऊं, पोइ माना नंढो स्क्रीन आहे, उनजो साउंड ॾाढो सुठो आहे ऐं उहो ॾाढो कामयाबु आहे। वॾी वॾी फैमिलियूं अचनि थियूं, महांगी टिकट वठनि थियूं, टिकट महांगी आहे, माना आहे न उहो, माना दिलचस्पी उहो शौर आहे न, त माण्हू चाहिनि था न तफ़री गाह हुजनि। हाणे जेको ॾिसो न, इहो तारीख़ आहे, ख़बर आहे त कानून आहे बाक़ाइदा त सिनेमा खे न हटाइणो, बिल्कुलु तफ़री गाह न हटाइणो। हा, पर जीअं माना कानून खे लताड़ियो वियो आहे, बिल्डर्स जेके आया न उन्हनि अची उन्हनि खे ख़रीद करे उन तबाह कयो। बिल्डर्स मालिक मजबूर थी पियो, छाजा सिनेमा जो जेको सिस्टम पुठिते हले वियो, इन करे उन्हनि ख़रीद कयो, न त इहे सिनेमाऊं अञा बि आहिनि, उहो नथा ठाहिनि ॾियनि। बंबीनू आहे, शॉप सिनेमा आहे, हालांकि उन्हनि खे छा थो मिले, ख़ाली थी वञे, नुक़सानु आहे। तॾहिं मालिक इन आसिरे ते आहे त शायदि वरी दौर अचे। अच्छा, उनमें जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि जेका मनोज भाई मूंखे ज़हन में अचे पई, त सिंध जो कल्चर डिपार्टमेंट किथे आहे? ॾिसो न, कल्चर डिपार्टमेंट जेकॾहिं असांखे ॿुधे पियो दोस्त, त असां त इहो मुतालबो इहो कंदासीं त कल्चर डिपार्टमेंट मैदान में अचे। जेके फिल्मूं ठहियूं आहिनि, तक़रीबन 87 फिल्मूं सिंधी माना ठहियूं आहिनि, 87 फिल्मूं, ठीकु आहे न, मुख़्तलिफ़ दौरनि खां वठी उन्हनि खे कठो करे, ठीकु आहे न, उन्हनि खे कठो करे उनखे यूट्यूब ते रखनि, सभिनी माना जेके फिल्मूं आहिनि, या वक़्तनि ब वक़्तनि हिकिड़ी फिल्म जेका आहे ब्लैक एंड वाइट, उनखे सिनेमानि ते भला पूरो हफ़्तो न, 4 ॾींहं 3 ॾींहं, त वरी यादूं ताज़ा थियनि, वरी माण्हू निकिरनि, वरी असांजे औलादनि खे, असांजे ईंदड़ नस्ल खे ख़बर पए त असांजी तारीख़ असांजी, असांजा जेके वॾा हुआ कीअं सिनेमा में वेंदा हुआ, कीअं ॾिसंदा हुआ, इहो वापसि अचणु खपे। ठीकु आहे न, बहरहाल वरी बि जस हुजे, असांजी पंहिंजी हिन जेको टीवी जेको इदारो आहे, चैनल आहिनि, उहे पेश कनि था फिल्मूं, ऐं उनखां पोइ जेको आहे उहो वरी बि जाखोड़ करे फिल्मूं ठाहिराइनि बि था। इन्हनि खे ऐं उन्हनि खे जस हुजे, उन्हनि खे मुबारकबाद थो ॾियां त अलाह ताला उन्हनि खे अञा बि अॻियां जेको आहे एतिरो त मतिलबु ॾिए जो अॻियां अञा वधीक दिलचस्पी सां इहो कमु कनि। जी हा, जी हा। अच्छा मनोज भाई, हाणे ॻाल्हि था करियूं त हाणे तव्हां छा था सम्झो त हीअ जेके टेली फिल्मूं ठहियूं आहिनि या ठहनि पियूं, इन जो मुस्तक़बिल छा आहे? भाउ, मूं तव्हांखे अर्ज़ु कयो न त जेकॾहिं मयारी फिल्म ठहे थी न, त उहा अॼु बि ॾिठी वञे थी, टीवी ते बि ॾिठी वञे थी, जेके असांजा प्राइवेट चैनल्स आहिनि उन ते बि ॾिठी वञे थी, सीडियुनि ते बि हले थी। असांजा खणी ड्रामा ई ड्रामा ॾिसो, असां सोप सीरियलूं कयूं था, वॾियूं कयूं था, 500 किस्तूं, 1000 किस्तूं हलनि थियूं। ऐं जेकॾहिं उन्हनि खे 5 ॾींहं या 7 ॾींहं नथो हलायो वञे, त उहो सिलसिलो टुटे थो, माण्हुनि खे मज़ो ई नथो अचे। यार हाणे मां तव्हांजी ॻाल्हि कटियां पियो, मसइलो ख़बर छा आहे? मसइलो इहो आहे त वॾी स्क्रीन जो मज़ो पंहिंजो आहे, जेको आहे ॾिसो वॾी स्क्रीन जो मज़ो पंहिंजो आहे, नंढी स्क्रीन जो मज़ो पंहिंजो आहे। ऐं जेका फिल्म ठहे थी, ॾिसो फिल्म त ड्रामा जेके तव्हां ठाहियो था उहो किस्त वारा आहिनि, ठीकु आहे न, 100 200, पर फिल्म जी त का किस्त कान्हे, उहा फिल्म सॼी वाइंड अप थी थी वञे, पर मूं माना इहो ॿुधो आहे काफ़ी दोस्तनि खां त जेके टेली फिल्मूं ठहियूं आहिनि उन्हनि बि सुठो बिज़नेस कयो आहे। अर्ज़ु कयो न त हुननि रिकॉर्ड तोड़ियो आहे, पर हाणे जीअं असांजी फिल्म शमन मीराली ठही, जी जी, ॾिसो न उहो न रिकॉर्ड तोड़ियो, हुनखां पोइ बि भुटो ज़िंदा, मतिलबु सिनेमाउनि में न ई सही, पर असांजी स्क्रीन ते त माना टीवी स्क्रीन ते त हलनि थियूं न। सिनेमाउनि में बि आणण जे लाइ, अचण लाइ पब्लिक तयारु आहे, पर मयार त खणी अचो न, मयार खणी अचो। अच्छा, छा हाणे अहिड़ी टेक्निक कान्हे छा मंज़ूर साहब, त जेका तव्हां जेको फिल्म ठाहियो था उहा हिकिड़ी वक़्त में टीवी चैनल ते बि हले, या हिकिड़ी वक़्त में
उहा सिनेमा ते बि हले, वॾी पर्दे ते हले, 35 mm ते, या उहो सिस्टम कोन्हे? बिल्कुलु अची विया आहिनि, डिजिटल दौर अची वियो आहे ज़बरदस्त। मतिलबु हींअर ॾिसो था पाण त केॾी जेके उहो ई मां चवां पियो। हा, असां वटि ॾिसो था हींअर वेठा आहियो, कीअं था ॻाल्हायो, अॻु में इहो सिस्टम त कोन हूंदो। हा हा, हर शइ अची वई आहे, पर असल में छा आहे, पैसे जो मसइलो आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त जेको माण्हू करे थो न, त पहिरियों सभ खां वरी अॻ में सोचे त सॼो मेन हूंदो आहे बिल्डिंग जो जेको आहे बुनियादु। जी हा, बुनियादु आहे स्क्रिप्ट, कहाणी। ठीकु आहे न, कहाणी। जेका कहाणी माना अवां उन्हनि माण्हुनि खे ॻोल्हियो, उहे सीनियरनि खे ॻोल्हियो, उन्हनि खां वरी उन्हनि खे वठी अचो, उहे लिखनि। जीअं हाणे साईं आयत अली शाह बुखारी ताईं माशाअल्लाह वेठो आहे न फिल्मुनि जो जेको अमर जलील साहब वारा, ॿिया सभु वेठा आहिनि तक़रीबन, शोकर शोरी साहब वारा सभु वेठा आहिनि असांजा। कुझु त काफ़ी दोस्त हलिया, अली बाबा हलियो, तारक अलम अबड़ियार हलिया, पर ॿिया त वेठा आहिनि न। उन्हनि जी सलाहियतुनि में फ़ाइदो वठो, उन्हनि वटि वञो, उहे तव्हांखे सभु शइ ॾींदा। उन्हनि खां लिखायो, नगमा लिखायो, उन्हनि खां जेको आहे स्टोरियूं लिखायो, त वापसि असांजो वरी दौरु अची सघे थो। वाह वाह, हाणे उर्दू दौरु, उर्दू फिल्म जो दौरु अची आहे, त सिंधी नथो अची सघे? बिल्कुलु अची सघे थो। अच्छा मनोज भाई, तव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻो? तव्हां गुज़िरियल हफ़्ते बि आया हो, वरी अॼु हिन हफ़्ते बि तव्हां आया आहियो। तव्हांजी असांजी जेका नंढड़ी काविश आहे, नंढड़ी कोशिशि आहे, मोराई साहब जी आहे, मजबूर साहब आहे, असां सभिनी हिकिड़ी कोशिशि रही आहे त भई असां पंहिंजे प्रोग्राम खे बहितर खां बहितर ठाहियूं। तव्हां छा राय ॾींदो असांजे बारे में, प्रोग्राम जे बारे में? असांजी जेका मुंहिंजो जेको अर्ज़ु आहे, हमेशह मिलंदो आहियां अदा मुर्तज़ा सां, या ॿिया दोस्त बि जेके रही आहिनि, उन्हनि खे बि अर्ज़ु इहो कंदो आहे त असांजो हीउ जेको मेहरान चैनल हैदराबाद जो आहे चैनल, सभु असांजा पंहिंजा। असांजे हैदराबाद जे चैनल जो असां ते एहसान आहे जो हिते माना थियो त उन में असांजी अंदरून सिंध अचे थी, ऐं हिते प्रोग्राम में शिरकत करे थी। मुंहिंजी इहा ई रिक्वेस्ट आहे त हेॾा हिते त माना जेके बि ॾिसो लाइव ट्रांसमिशन जेके बि ॾिसो ज़बरदस्त हूंदियूं आहिनि, न्यूज़ ॾिसो, उनखां पोइ ड्रामनि जो सिलसिलो बि जेको आहे उहो अॻ में जॾहिं खां स्टार्ट वरितोसीं, केॾा मयारी ड्रामा ऐं केॾा तारीख़ी ड्रामा, केॾा ख़र्च सां ठहिया। इनशा अल्लाह ताला वरी बि पंहिंजे मालिक खे, मोराई साहब खे रिक्वेस्ट कंदुसि त इन्हनि ते वरी बि वापसि सां दिलचस्पी ॾिनी वञे। हेॾो ज़बरदस्त चैनल आहे त असांजो जेको आहे हेॾी सिंधी फिल्म फनकार, ऐं उनखां पोइ दानिश बेदी साहब बि लाइव ट्रांसमिशनूं, असुल गीत, उनखां पोइ तारीख़ी संगीत जेके हलनि था पिया। मोराई साहब खे जस हुजे जो हमेशह हेॾा कामयाबु पुराणी सदियुनि खां पुराणी उनखे सकाफ़त खे खणी आहिनि। असांजी जेको आहे, उनखे त ख़बर आहे सिंध जी सकाफ़त हज़ारों साल पुराणी आहे, उन्हनि खे ज़िंदा रखियो अचनि पिया। वॾी ॻाल्हि आहे, मुबारकबाद थो ॾियां पंहिंजी। वॾी महिरबानी पंहिंजो मंज़ूर भाई। सच पुछो त जेको गुज़िरियल प्रोग्राम में तव्हां सां गॾु मज़ो आयो, ऐं हिन प्रोग्राम में तव्हां गॾु हुयो, इहा हिकिड़ो बहानो हो मुलाक़ात जो। इन मुलाक़ात जे तवसुस सां इनशा अल्लाह ताला वरी बि पाण हिते मुलाक़ात कंदासीं। इन सां प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फनकार जो वक़्तु पूरो थियो। त दोस्तो, अॼोको प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो, तव्हां असांखे ज़रूरु फीडबैक ॾींदा। इन सां प्रोग्राम जो हाणे वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे इजाज़त, साथ सलामत।